नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। नुक़्ता तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में टाउन इंतज़ामिया पारां एसी कंडियारो नईम, अहमद, सहतो, मख्तियार कार, शाहिद, हुसैन, टायो, टीएमओ, सलीम, मेमण, एंटी इंक्रोचमेंट नौशरो फेरोज पारां पुलिस साण करे शहर जे अस्पताल रोड, ईदगाह रोड, ठारूशाह रोड ते हद दखिलनि खिलाफ़ कार्रवाइयूं करे दुकाननि अॻियां ठहियल छपरा, धिका, क्रेन ज़रिए डाहे पट करे छॾिया आहिनि। कार्रवाई दौरान दुकाननि ऐं इंतज़ामिया विच में झड़प पिण थी रहियूं। टीएमओ सलीम मेमण ॿुधायो त अदालती हुकुम ते नाजायज़ हद दखिलनि खिलाफ़ कार्रवाई करी पई वञे। कार्रवाई दौरान दुकाननि अॻियां छपरा ऐं धिका डाया पिया वञनि। समूरे शहर में गैर कानूनी हद दखिलियूं ख़त्म करायूं वेंदियूं। कंहिं बि शहरी सां नाजाइज़ी न कई वेंदी। जेको माण्हू गैर कानूनी छपरा या दुकान अॻियां अॾावत कंदो उनखे डाहियो वेंदो। ॿिए तरफ़ टाउन इंतज़ामिया खिलाफ़ अफज़ल भुरट, एजाज, सहतो, अब्दुल गफूर मंगरियो ऐं ॿियनि जी अॻवानी में अस्पताल रोड ते एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते एहतजाज कंदड़ चयो त टाउन इंतज़ामिया सदाईं ग़रीबनि जा छपरा ऐं धिका डाहे पट कया आहिनि। हिन भेरे बि टाउन इंतज़ामिया सिर्फ़ ग़रीब माण्हुनि जा दुकान अॻियां छपरा ऐं धिका डाहे पट कया आहिनि, जॾहिं त मनपसंद माण्हुनि खिलाफ़ का बि कार्रवाई अमल में न आई आहे, जेका हिकु वॾी नाइंसाफ़ी। हिन मुतालबो कयो त कंडियारे मां मुकमल तौर ते गैर कानूनी हद दखिलियूं ख़त्म कराए शहर जी सूं बहाल कई वञे।